मुख्तियार जो ओचते ऐं बिना सबब ई रुसी वञण ते शमन मीराली भी घणो उदास ऐं परेशान हो। उनखे का ॻाल्हि समझ में न थे आई त मुख्तियार आख़िर संदसि कहिड़ी ॻाल्हि तां नाराज़ थी समूरा रिश्ता नाता दोस्तियूं मोहबतूं ख़त्म करे छॾियूं। उहो मुख्तियार जेको शमन जो पगमट यार हो, हर ॿिए टे महीने खैरपुर मां शिकारपुर ईंदो हो। मोहबत कचहरियूं खिल भोग साथ संगत दोस्तीअ जो सफ़र अलाए जे कीअं अध में कटिजी वियो। भाई पीउ जे रिश्ते खे अलाए कंहिंजी नज़र खाई वई जो एॾो वेझो हूंदे बि ॿ दोस्त धार धार थी विया। हा साईं, माण्हू खां जॾहिं पंहिंजा मन घुरिया ऐं जीए जियारा माण्हू ईअं रुसी वेंदा आहिनि त अखियूं उन्हनि जे अचण वारनि वाटुनि ते ओसीअड़ो कंदियूं रहिजी वेंदियूं आहिनि। तॾहिं त शमन मीराली पंहिंजे यार मुख्तियार लाइ इहो ई पुकारींदो रहिजी वियो आहे। अचण बि छॾे छो मिलण बि छॾे टे महीने फेरो करण बि छॾे छो अचण बि छॾे छो मिलण बि छॾे गॾिजी रहण जा मूंसां कया कौलहा तो गॾिजी रहण जा मूंसां कया कौलहा तो मरण जीअण जा जानी बधा बोलहा तो ॿियो त ठहियो पर खतरो लिखण बि छॾे छो अचण बि छॾे छॾे छो अचण बि छॾे छो मिलण बि छॾे छॾे छो अचण बि छॾे छो मिलण बि छॾे टे महीने फेरो करण बि छॾे छो अचण बि छॾे छो मिलण बि छॾे पिटा
छॾे वे छो अचण बि छॾे वे छो मिलण बि छॾे वे ॿिए टे महीने फेरो करण बि छॾे वे छो अचण बि छॾे वे छो मिलण बि छॾे वे जीअरे न आए ॿुधंदे ज़ख्मी मरी वियो जीअरे न आए ॿुधंदे ज़ख्मी मरी वियो तो लाइ तड़की सुॾकी नापो ॾेई वियो तो लाइ तड़की सुॾकी नापो ॾेई वियो अरमान आहे सखणो पुछण बि छॾे वे छो अचण बि छॾे वे छो मिलण बि छॾे वे ॿिए टे महीने फेरो करण बि छॾे वे छो अचण बि छॾे वे छो मिलण बि छॾे